सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भली कार। प्यारा बारो, अॼु असां 8वीं क्लास जी साइंस शुरू पिया कयूं। तव्हां 7वीं क्लास में सिरिश्तनि जे बारे में पढ़ियो हुयो, जंहिंमें हाज़मे जो निज़ाम, हाज़मे जो सिरिश्तो, साह खणण जो सिरिश्तो। अहिड़े नमूने सां अॼु असां वटि तंती सिरिश्तो आहे। शुरू पिया कयूं बाब पहिरियों, तंती सिरिश्तो, अंग्रेजी में जंहिंखे नर्वस सिस्टम लिखंदासीं। असांजे जिस्म में केतिरा ई सिरिश्ता आहिनि, जहिड़ो कि हाज़मे जो सिरिश्तो, नेकाल जो सिरिश्तो। इन्हनि सभिनी सिरिश्तनि खे कंट्रोल जो कमु, हलाइण वारो कमु तंती सिरिश्ते जो आहे। तंती सिरिश्तो असांजे हर सिरिश्ते खे कंट्रोल त करे थो, गॾोगॾु जेके बि कमकार आहिनि उहे पिणु उन्हनि जो हुकुम इहो तंती सिरिश्तो ई ॾिए थो पियो। अचो त असां तंती सिरिश्ते खे बयानु कीअं कयूं। पाण लिखंदासीं ही अहिड़नि तंतुनि यानी नर्व्स जो ॼार आहे जेको मग़ज़ यानी ब्रेन खे पूरे जिस्म सां ॻंढे थो। असां अगरि ॾिसूं त इंसानी जिस्म ही इंसान जी खोपड़ी आहे। हिते ही हेड असांजो इन में मग़ज़ थिए थो। हाणे चए थो त हीअ अहिड़नि तंत नर्व्स जो ॼार आहे, यानी हिन मग़ज़ में तंतू आहिनि, नर्व्स आहिनि, उहे बि हिकिड़े क़िस्म जा सेल आहिनि जेके कहिड़ो कंट्रोल जो कमु कंदा आहिनि, कम्युनिकेशन जो कमु कंदा आहिनि। ॿियो त ही जिस्म खे कंट्रोल करे थो। कंट्रोल कोऑर्डिनेट या कोऑर्डिनेशन ऐं गॾोगॾु कम्युनिकेशन, इहे टई सिफ़तूं असांजे तंती सिरिश्ते में अची वञनि थियूं। हिकिड़ो कम्युनिकेशन जिस्म जे हर हिसे सां राब्ते जो कमु बि इन जो आहे, ऐं कोऑर्डिनेशन ताउन वारो कमु बि इन ई सिरिश्ते जो आहे। हाणे ॾिसो, ही असांजो मग़ज़, मग़ज़ खां पोयां पुठियां जेका असांजी निकिरे थी उहा मग़ज़ी डोरी आहे। उन खां अलावा उन मां ॼार इहे नर्व्स निकिरनि थियूं जेके असांजे पूरे जिस्म में फैलियल आहिनि, जंहिंजो कमु आहे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि सां कनेक्शन कराइणु, कम्युनिकेशन कराइणु। हितां जो पैगाम दिमाग़ ताईं कहिड़े वसीले थो पहुचे, ही नर्व्स असांजी तंती मग़ज़ी डोरी मां निकिरनि थियूं, ऐं मग़ज़ी डोरी कंहिंसां ॻंढियल आहे, मग़ज़ सां। हाणे जेका हिते पाण लिखी आया आहियूं लाइन, त अहिड़नि तंतुनि जो ॼार आहे जेको मग़ज़ खे पूरे जिस्म सां ॻंढे थो। यानी ही तंतु आहिनि जेके पूरे जिस्म ऐं मग़ज़ जे विच में हिकिड़े क़िस्म जो कनेक्शन, राब्तो आहिनि। तंती सिरिश्तो नर्वस सिस्टम
इंसान जो नर्वस सिस्टम ॿिनि हिस्सनि में विराइजे थो, या असां चऊं त उन जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो मरकज़ी तंती सिरिश्तो, ॿियो चकरदार तंती सिरिश्तो। अंग्रेज़ी में इन्हनि खे लिखंदासीं ही सेंट्रल नर्वस सिस्टम ऐं ही असां वटि आहे पेरीफेरल नर्वस सिस्टम। सेंट्रल नर्वस सिस्टम में असां वटि अची था वञनि मगज़, ॿियो मगज़ी डोरी, ब्रेन, स्पाइनल कॉर्ड। जॾहिं त चकरदार तंती सिरिश्ते पेरिफेरल नर्वस सिस्टम में असां वटि अचे थो सेंसरी नर्व्स ऐं मोटर नर्व्स। हिसासियत वारियूं तंतूं ऐं तहरुक पैदा कंदड़ पहिरां भरो यादि रखिजो त जेको मरकज़ी तंती सिरिश्तो आहे सेंट्रल नर्वस सिस्टम, उन में दिमाग़ ऐं उन मां दिमाग़ मां ई निकिरंदड़ ही असांजो ब्रेन, दिमाग़, मगज़, उन मां ई निकिरंदड़ मगज़ी डोरी स्पाइनल कार्ड अचे थो। मरकज़ी सेंट्रल नर्वस सिस्टम यानी सेंट्रल नर्वस सिस्टम में हिकु त ब्रेन, ॿियो उन मां निकिरंदड़ मगज़ी डोरी स्पाइनल कॉर्ड। जॾहिं त पेरीफेरल नर्वस सिस्टम चकरदार में छा थो थिए त इन्हनि मां ई नर्व्स निकिरनि थियूं पूरे जिस्म में, उहे जिस्म जे ॿियनि हिस्सनि सां राब्ते में अचनि थियूं, अटैच थियनि थियूं, त जीअं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां इंफॉर्मेशन या मैसेजिस असांजे सेंट्रल नर्वस सिस्टम ताईं पहुची सघे। त अॼु जो लेक्चर असांजो वीडियो लेक्चर हिते पूरो थो थिए। पाण ईंदड़ वीडियो लेक्चर में इन्हनि खे मज़ीद पढ़ंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।